मिजाज आहे। हिन वक़्तु को लाड़काणे जो रज़ील सूमरो या ज़लील सूमरो या जमील सूमरो MPA आहे पीपल्स पार्टीअ जो, उन इहा सख़्तु स्टेटमेंट जारी कई आहे त जेको ज़रदारीअ जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो उन जे ख़िलाफ़ नारा हणंदो उन जे ख़िलाफ़ FIR कढायूं वेंदियूं। त पोइ हाणे ॿुधी छॾे जमील सूमरो, लख लानत तो ते ज़रदारी, लख लानत तो ते ज़रदारी, लख लानत तो ते ज़रदारी, आ लानत तो ते ज़रदारी, आ लानत तो ते ज़रदारी, तो सिंध खपाई ज़रदारी, तो कौम न जाई ज़रदारी, लख लानत तो ते ज़रदारी, लख लानत तो ते ज़रदारी, आ लानत तो ते ज़रदारी, आ लानत तो ते ज़रदारी, लख लानत तो ते ज़रदारी। वो को पर्सनल सेक्रेटरी आहे या PP आहे, बिलावल जो पर्सनल पट्टू जंहिंखे चइबो आहे उहो आहे।